हेडलाइंस सवांटियूं इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं। मटियारी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। क़ौमी शाहराह वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि 28 वरियनि जो नौजवान असलम मल्हा मौक़े ते ई फोत थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ट्रॉलर तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। मटियारी वेझो ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान थॾे ते ई फोत थी वियो आहे। क़ौमी शाहराह वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि 28 वरियनि जो नौजवान असलम मल्हा मौक़े ते ई फोत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ट्रॉलर तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां ई फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे।